बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह जे बाबरकत नाले सां जेको निहायत ई रहम करम वारो आहे, रहमान आहे, रहीम आहे, जेको असांजे दिलनि जा राज़ ख़ूब ॼाणे थो। हिन दुनिया में जेको कुझु बि इंसान सां को ग़लति थींदो आहे, इन में रब जी भलाई हूंदी आहे। पोइ के माण्हू त शिकायतूं कंदा आहिनि त अल्लाह पाक हीउ कमु मूंसां छो कयो, पर हर कमु इंसान जे भलाई में हूंदो आहे। का न का उन में का भलाई हूंदी आहे। उन जी ज़ाहिरी तफ़सील असांखे शायदि ख़बर न पए, पर उन खे अंदरूनी राज़नि खे रब ॼाणे थो। अल्लाह पाक हर वक़्तु इंसान जी भलाई कंदो रहंदो आहे। हिकिड़ो बादशाह हुयो, उन जो हिकिड़ो दोस्त जेको गॾु पढ़िया लिखिया, गॾु उन्हनि रांदि खेॾी, दोस्तियूं हलायूं। छोकिरो वॾो थियो त उहो बादशाह थी वियो। जेको उनजो ग़रीब दोस्त हुयो, उहो बि सदाईं बादशाह सां गॾु हूंदो हो। काफ़ी साल हिन सां गॾु हलंदो रहियो। हर हाल में, ॾुखी में, सुखी में उहो ग़रीब जेको पंहिंजे बादशाह दोस्त सां गॾु हूंदो हो। उन ग़रीब जी हिकिड़ी अहिड़ी आदत हूंदी हुई त जेको बि कमु कंहिंसां को थींदो हो त हीउ चवंदो हो त बहितरु थियो। त माण्हुनि खे इन ॻाल्हि ते गुस्सो बि ईंदो हो त यार असां सां हेॾी नाइंजाइज़ी थी वई ऐं हिन जो ॻाल्हाइणु ॾिस त बहितरु थियो। हिकिड़े दफ़े बादशाह ऐं उहो ग़रीब दोस्त कंहिं शिकार ते विया। हिननि खे झंगल मां गुज़रिणो पियो। झंगल में जो हिननि ॾिठो त शींहं जो को आवाज़ु आहे। हिन खे चई त तकड़ करे मूंखे बंदूक में गोलियूं विझी ॾे त मां फ़ैर कयां। तकड़ में हुन बंदूक में गोली विझी ॾिनी, पर को अहिड़ो चकर थी वियो जो बंदूक अधु खुलियल ई हुयो। फ़ैर सां ई हिन जो आंगूठो जेको हुयो त उहो कटिजी पियो। बादशाह जो आंगुर सॼो रतु थी वियसि। ॾाढो हिन ते गुस्सो बि कयईं ऐं प्लस में वरी ग़रीब चयो चई बहितरु थियो। बादशाह खे ॾाढो गुस्सो आयो। बादशाह चयो मुंहिंजी आंगुर तबाह थी वई, मूं में हिकिड़ो वॾो ऐब थी वियो आहे। मां बादशाह आहियां, तूं मुंहिंजो दोस्त थी चवें थो त बहितरु थियो। पंहिंजे ग़ुलामनि खे चई वठो हिन खे ॾाढा मोचड़ा हणाए पंहिंजी क़ैद खाने में बंदि कराए छॾी। वरी हिन पंहिंजो को ॿियो साथी को खयो। सॼो साल उहो जेको हो त क़ैद खाने में हुयो। बादशाह जो मुसलसल इहो शौक़ु हूंदो हो त शिकार ते हर वक़्तु वेंदो हो। हिकिड़े दफ़े शिकार ते वियो त उते माण्हू जेके आदमखोर माण्हू हूंदा, जेके माण्हुनि खे खाईंदा हुआ, माण्हुनि खे पकिड़े करे पंहिंजे हिसाब सां खणी वञी उन्हनि खे खाईंदा हुआ। उन्हनि में हिकिड़ी अहिड़ी क्वालिटी हुई त जंहिं इंसान में को ऐब हूंदो हो त उनखे नुक़सानु न ॾींदा हुआ। बादशाह खे जॾहिं उते खणी विया, हाणे बादशाह ते हमिलो करण वारा हुया त हिन खे खाऊं, ॾिठूं त आंगूठो हिन जो कटियल आहे। हिन खे चयूं त तूं असांजे कम जो न आहे, हिन खे मोटाए छॾियो। बादशाह जीअं महल में पहुतो त ग़ुलाम खे हुकुम कयईं त मुंहिंजे दोस्त खे क़ैद खाने मां कढी अच। क़ैद खाने खां हिन जे दोस्त खे कढी बादशाह वटि पेश कयो वियो। बादशाह हिन खां माफ़ी घुरी त मां तोखे बेगुनाह क़ैद कयो। सॼो साल गुज़री वियो। तंहिं महिल जॾहिं मुंहिंजो हीउ आंगुर ज़ियान थियो त तो चयो त बहितरु थियो। मूंखे अॼु ख़बर पई त इहो वाक़ई अलाह पाक जेको मूंखे नुक़सानु ॾिनो त इहो बहितरु थियो। ग़ुलाम चयो बहितरु थियो जो मां साल क़ैद खाने में हुयुसि। हुन चयो क़ैद खाने में त हिन में बहितरु छा थियो? जी अलाह पाक सभु बहितरु ॼाणींदो आहे। अलाह पाक असां इंसाननि जे फ़ाइदे में हूंदो आहे। चई ॿुधाए कीअं? जी बादशाह सलामत, मां सॼी ज़िंदगी तोसां गॾु रहियो आहियां। तुंहिंजो आंगूठो कटियो, मां चयो त बहितरु थियो। तोखे गुस्सो लॻो, तो मूंखे मार बि ॾिनी, क़ैद बि कराए छॾी। पर अॼु अगरि मां क़ैद खाने में न हुजां हा, तुंहिंजो आंगुर न कटिजे हा, तूं सही सलामत हुजे हा, त हिकु त तोखे आदमखोर खाई वञनि हा। ॿी ॻाल्हि इहा आहे त जे अगरि तुंहिंजो आंगुर कटियल हुजे हा ऐं तूं मूंखे क़ैद खाने में न विझे हा, मूंखे वठी वञे हा, त तोखे छॾे आदमखोर मूंखे ज़रूरु खाइनि हा। इन में अलाह पाक मुंहिंजी बहितरी कई जो तुंहिंजे हथां मूंखे क़ैद खानो कराए छॾी, मुंहिंजी ज़िंदगी बची वई। दोस्तो, हिन कहाणी मां असांखे इहो सबक़ु थो मिले त असां नंढड़े नुक़सान मां परेशान थींदा आहियूं ऐं अलाह सां वॾियूं शिकायतूं करे वेहंदा आहियूं त अलाह पाक हे असां सां अहिड़ो छो कई। हालांकि अलाह पाक सभु कुझु ॼाणे थो। इंसान जे हर वक़्तु बहितरी में हूंदो आहे त जेको बि थियो बहितरु थियो। त अंदरूनी राज़नि खे मुंहिंजो रब ॼाणे थो त इंसान सां हिन सां आख़िर हीअं छो थियो। को कुझु बि नंढो वॾो को बि नुक़सानु थिए, उन राज़ खे रब वधीक ॼाणे थो
तव्हां उन में गमज़दा न थियो ऐं अलाह पाक खां तंहिं महिल दुआ घुरंदा कयो या अलाह जेका मुसीबत आहे असां खां टार। वीडियो अगरि पसंदि अचे त शेयर ज़रूरु कजो। मूंखे कंहिं नई वीडियो ताईं ॾींदा इजाज़त। अलाह निगहबान।